वतायो फ़क़ीर हिन शख़्स जो नालो हर सिंधी ॿुधो आहे, इन जूं कहाणियूं बि पढ़ियूं या ॿुधियूं हूंदियूं। अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। मां आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में असां तव्हांखे सिंध जे जग मशहूर दरवेश वतायो फ़क़ीर जी तारीख़ ऐं इहो ॿुधाईंदासीं त वतायो फ़क़ीर जी मज़ार किथे आहे। छा तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो? जेकॾहिं हा त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो, इन खे सब्सक्राइब करे छॾियो चैनल खे, जीअं असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिले। अचो त वीडियो शुरू कयूं था। वतायो फ़क़ीर सिंध जो ख़ूबसूरत लोक ॾाहप जो बेमिसाल ऐं अमर किरदारु आहे। संदसि ॾाहप जा गुफ़्ता, तंज़ ऐं मज़ाह वसीले ज़ुल्म, ॾाढ, नाइंसाफ़ी ख़िलाफ़ असांजे कमज़ोर तबक़े जो सदियनि खां आवाज़ ऐं एहतजाज बणिया आहिनि। वतायो फ़क़ीर बाबति किताबनि में मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि, लेकिन अक्सरत लेखकनि जी राय आहे त वतायो फ़क़ीर नसरपुर जे लॻ हिक ॻोठ जो वाणियो हुयो, पोइ मुसलमान थियो, पर उहा ॼाण न आहे त कॾहिं या उमिरि जे कहिड़े हिसे में मुसलमान थियो। वतायो फ़क़ीर जे हवाले सां कुझु रवायतनि में इहो बि ॼाणायल आहे त वतायो फ़क़ीर जे पीउ जो नालो मेलूराम हुयो। वतायो फ़क़ीर जो मशहूरु भोग वताए वारो अॻु वठणु आहे। असल में थियो छा, हिकु ॾींहुं माण्हुनि खे हीउ ॾिसी हैरत थी त सुबुह जो सवेर खां वतायो क़ब्रिस्तान जे लंघ ते धरणो मारे वेठो हुयो। माण्हुनि पुछियो त वताया ख़ैर त आहे? फजर खां मुक़ाम जो दर वरितो अथई। वताए चयो त राति मुंहिंजी चोरी थी वई आहे, चोर जो अॻु वठण लाइ हिते वेठो आहियां, अॻे पोइ ईंदो हिते ई। वतायो फ़क़ीर जे हिन भोग में इंसान ज़ात लाइ हिकु बहितरीनु मैसेज पैगाम आहे त इंसान ॿियनि खे भले केतिरो बि सताए दुनिया में, अॻे पोइ असांखे मरणो आहे ऐं हर उन कम जो हिसाबु ॾियणो आहे जेको असां दुनिया में कमु करियूं था। सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग वतायो फ़क़ीर जी मज़ार टंडो अलाहियार में आहे, जिते खोड़ सारा माण्हू घुमण वसीले बि अचनि था ऐं हिन बुज़ुर्ग खे कुल कलमो बि बख़्शे वञनि था। उमीद त दोस्तो ही तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।